तालिबो कोन्हे को तारीख़ शुरू थी जेका असांजी उहा पूरे मुल्क में 30% DRA ॾिनो हुयो। असां घुर कईसीं त सिंध सूबे खे बि DRA ॾिनो वञे। सो इस्लामाबाद में डेलीगेशन मिली आहे ऐवान सदर में। असांखे उनजो इंतज़ारु हो त उन में कहिड़ी डेवलपमेंट थिए थी त अचानक राति जे अंधारे में सिंध गवर्नमेंट पेंशन रिफॉर्म्स जे नाले ते हिकिड़ो पेंशन में वॾी रिडक्शन करे छॾी। उन जो नुक़सानु इहा त नंढड़े मुलाज़िम खे 20,000 ऐं जेको सीनियर मुलाज़िम आहे उनखे 70 खां 80,000 रुपयो पर मंथ लॉस थो पए पियो। सो पूरे दुनिया में उसूल आहे त सीनियर सिटीज़न खे इंसेंटिव ॾिना वेंदा आहिनि रेलवे जे करावन में, रहाइश में, दवाउनि में। ऐं हे रिटायरमेंट जे वक़्तु मुलाज़िमनि खे जेका टेंशन ॾिनो अथऊं सो उनजे लाइ सॼी सिंध हिकिड़े वक़्तु सॼी सिंध में तालाबंदी आहे। ऐं हीअ अॼु हिकिड़ो वाइब्रेशन आहे जेका क्राउड में अञा आई आहे। इन खां पोइ 4 सेप्टेम्बर ते डिवीज़न सतह ते मुज़ाहिरा आहिनि ऐं उन में काल ॾींदासीं गैर मुयना अरसे ताईं कराची में धरणो लॻंदो जंहिंमें उमेद आहे 40 खां 50,000 माण्हू गॾु थी सघनि था पिया। सो अञा बि गवर्नमेंट खे टाइम आहे। मां ख़ुशूसी तौर पंहिंजे MPS खे चवंदुमि त इन मामले में नोटिस वठनि ऐं असांजे मामले खे हल कनि। इहे न थिए त हे उस्ताद इन्हनि जा ख़ानदान तव्हांजे ख़िलाफ़ु ग़लति फ़ैसिलो करे विझनि।